आपण कोण? हो आपण बरं. तुम्ही पण कसं? तुम्ही पण बरं? हो हो, या ना ऑफिसमध्ये, पेमेंट देतो ना तुम्हाला मी. हो हो, बरं ठेवू आता. हो. अमृता, चाय तो लेके आना. आओ. जो मैंने पेपर दिए थे वो संभाल के रखे हैं? हाँ पापा, संभाल के रखे हैं। और मैं क्या कह रही थी? सोनू की पेरेंट्स मीटिंग है, आपको चलना है? ओ नो नो, मुझे बहुत अर्जेंट मीटिंग है कल, मुझे मीटिंग में जाना है। चलना तो जरूरी है। ओ नो, मेरा नहीं हो सकेगा मीटिंग में, ठीक है, तुम चले जाना. हेलो, કેમ છે જિગ્નેશભાઈ? મજામાં છે? ભાલો, મેં પણ મજામાં છે. ઓકે, ठीक है, राधे कृष्ण. गुड मॉर्निंग सोनू बेटा. कम सुन, मम्मी के पास जाओ आप, ठीक है, कल आप मम्मी के साथ स्कूल चले जाना. हाँ हेलो, आप कैसे हो? हाँ मैं ठीक हूँ. हाँ हाँ, पेमेंट की चिंता मत कीजिए, कल आपको ज़रूर मिल जाएगी. कल आप ऑफिस में आ जाना, ठीक है. हाँ ओके. अमृता, ठीक है, बाय. मैं ऑफिस जा रहा हूँ, मुझे देर हो रही है. ओके बाय डार्लिंग, कम सून. अम्मा. छा थियो पुट? अम्मा, मां केरी पे. छा थियो? अम्मा तव्हां केरु? साम्हूं चओ. पुट मां तुंहिंजी अमर, सिंधी ॿोली. सिंधी ॿोली? तव्हां सही न दर जी चौट ते कीअं अम्मा? अचो साम्हूं. दर जी चौंठ. छो त तव्हां मूंखे पंहिंजे घर मां ई न, समाज मां पंहिंजे ज़बान ताईं लाहे छॾियो अथव. इन करे मां उन हर सिंधी घर जी चौंठ ते वेठी आहियां जेके सिंधी त आहियो, पर तव्हांजे घर में मुंहिंजे लाइ जाइ कोन्हे. मां सम्झुमि न अम्मा, तव्हां इहो छा था चओ? तर्स. तूं हाणे मोबाइल ते पियो ॻाल्हाईं, घणनि ई क़ौमनि जे माण्हुनि सां पियो ॻाल्हाईं, अलॻि अलॻि भाषाऊं पियो ॻाल्हाईं, बराबरि? जी अम्मा. छो? छो त मां हुननि सां व्यवसाय कंदो आहियां. हुननि सां मूंखे पंहिंजे व्यवहार करण में सहूलियत थींदी आहे. हुननि सां मां अलॻि अलॻि भाषाउनि में ॻाल्हाईंदो आहियां त मूंखे पंहिंजाब महसूसु थींदी आहे, तॾहिं मां हुननि सां अलॻि अलॻि भाषाउनि में ॻाल्हाईंदो आहियां. पंजाब, इहो ई हिकु शब्द आहे, पंजाब. मूंखे एतिरो चवंदे अफ़सोस थो थिए कि मुंहिंजा ॿार, सम्झ में नथो अचे अफ़सोस चवां या ख़ुशी, मुंहिंजा ॿार सिंधी अलॻि अलॻि क़ौमनि जूं भाषाऊं त जल्दी सिखी वेंदा आहिनि, अलॻि अलॻि जातीअ जे माण्हुनि सां वहिंवार बि करे वठंदा आहिनि, उन जा रीतियूं रस्मूं रिवाज बि संभाले वठंदा आहिनि. पर पुट पंहिंजो घर मां सम्झुमि न. बि तूं हाणे मोबाइल ते ॻाल्हाई पियो, जी बंगालीअ में पियो ॻाल्हाई, तुंहिंजे साम्हूं केरु हो? बंगाली बीठो हुयो. मराठीअ में पियो ॻाल्हाई, तुंहिंजे साम्हूं केरु हो? मराठी बीठो हुयो. जेॾीमहिल तूं गुजरातीअ में पियो ॻाल्हाई, तुंहिंजे साम्हूं केरु हो? गुजराती हुयो. तूं हाणे पंहिंजे ज़ाल सां ॻाल्हाए हिंदीअ में, पुट सां ॻाल्हाए अंग्रेजीअ में. छा तुंहिंजो पुटु अंग्रेज़ आहे या तुंहिंजी घरवारी गैर सिंधियाणी आहे? पोइ ईअं छो? मूंखे ॾाढो अफ़सोस थो थिए इहो चवंदे कि मुंहिंजा ॿार, सिंधी ॿार जिन सां तव्हां खून सां, आत्मा सां, शरीर सां, पंहिंजे सिंध जी मिटीअ सां जुड़ियल आहियो, उन्हनि सां तव्हां मिठड़ी ॿोली पंहिंजी सिंधी नथा ॻाल्हायो पिया. हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़ुबान आहे, हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़ुबान आहे. ज़िंदा तूं सिंधी
ज़बानी खोली। सिंधी ॿोली प्यारी अथव ॾाढी। अथव त ताड़ियूं छो नथा वॼायो? वॼायो भाई, ताड़ी वॼायो। अम्मा असांखे माफ़ कयो। असां अॼु खां पोइ पंहिंजे घर में न ई बल्कि पंहिंजे हर कुटुंब जे शख़्स सां सभिनीनि सां प्यार सां सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं। पक 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 पक। अरे संगत बि चओ पक। अॼु खां पोइ तव्हांजी असांजे घर में जॻह आहे। सभई चओ जय झूलेलाल।